अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में छा रईस गफ़ार खान वापस मोटी ईंदो? छा रईस कमाल खान सॼो ॻोठ रईस गफ़ार खान जे ख़िलाफ़ करे छॾींदो? छा रबन पंहिंजे माउ जे ॻाल्हियुनि में अची रईस कमाल खान खे ख़त्म करे छॾींदो? छा पठाणी बेगम सच में बची वेंदी? छा रबन मीरा खे ॻोल्हण में कामयाब वींदो? तफ़सीली रिपोर्ट तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। उन करे हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं पसंदि अचण ते लाइक ज़रूरु कंदा। जेकॾहिं तव्हां असांजो चैनल पहिरियों दफ़ा ॾिसी रहिया आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़ त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जंहिंजे ईंदड़ नई एपिसोड में अवां ॾिसंदा त रईस गफ़ार खान जी तमामु जल्द ड्रामे में वापसी थींदी ऐं हुन जो भाउ रईस कमाल खान सॼो ॻोठ रईस गफ़ार खान जे ख़िलाफ़ करे छॾींदो ऐं पंहिंजे भाउ खे मारण जूं तमामु कोशिशूं कंदो ऐं रबन पंहिंजे माउ जे ॻाल्हियुनि में अची रईस कमाल खान ख़िलाफ़ हिकु सख़्तु क़दम खणंदो ऐं रईस कमाल खान जो जीअण जंजाल करे छॾींदो। पठाणी बेगम त बची वेंदी पर मीरा रबन खे न मिली सघंदी ऐं मीरा ॿिए कंहिं वटि पनाह वठंदी। त दोस्तो, ही हुई असांजी अॼु जी वीडियो। उमेद आहे त तव्हां सभिनी खे असांजो अॼु जो इहो नंढड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। मिलंदासीं तमामु जल्द हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह दोस्तो।